जेतिरा बि सियासी शाह आहिनि, वज़ीर अॻियों वज़ीर आला मुराद अली शाह हुजे या साईं पंहिंजो ख़ुर्शीद शाह हुजे, नासिर शाह हुजे या ॿिया जेके नौशर शाह आहिनि, इबरार शाह वारा, ॿिया टिया इम्तियाज़ शाह वारा, इहे सभई इन्हनि मां या इवन जेके पागारे वारा आहिनि शाह, इन्हनि मां कंहिं जी बि अञा ताईं मूं का या स्टेटमेंट न ॾिठी आहे जंहिंमें हुननि इन मामले जी मज़ामत कई हुजे या हुननि इन अमल जी मज़ामत कई हुजे। पर गॾोगॾु इहो तासुर हाणे क़ाइमु करण जी कोशिशि कई पई वञे त ही जेतिरा बि माण्हू सोशल मीडिया ते ॻाल्हाइनि पिया, इहे इन्हनि थोकनि शाहनि जे आड़ में सैयद बिरादरी जी गुस्ताखी कनि पिया। भई सैयद बिरादरी का आसमान त लथी आहे जा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में चई छॾियो त अरबी खे अजमी ते फ़ोक़ियत न आहे, अरबी खे अजमी ते फ़ोक़ियत न आहे। तव्हां अल्लाह जे आॾो तॾहिं वेझा आहियो जॾहिं तव्हां मुतक़ी ऐं परहेज़गार आहियो। जेकॾहिं आउं मुतक़ी ऐं परहेज़गार थी वञा त करामत त मूं वटि बि अची वेंदी, पीर त आउं बि थी वेंदुसि, अल्लाह जो बानो त आउं बि थी वेंदुसि। बाक़ी रुगो कूड़ हणी ऐं पंहिंजो सिंधियुनि खे चूतियो ठाहे ऐं स्पेशली जेकॾहिं तव्हां पोयां खां वञी स्टडी कंदव, ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां 300, 400, 500 या इवन मोहम्मद बिन कासिम जे दौर खां अॻु में बि हलिया वञो त मुंहिंजे ख़्याल में जेके आले रसूल हुया उन्हनि बि कॾहिं ईअं माण्हुनि खे पंहिंजो ग़ुलाम न बणायो जीअं हीअ वांदा हरामखोर हॾ हराम बिना कंहिं कमकार जे निकमा समाज जे लाइ ॿार हीअ असांजे मथे में लॻल आहिनि। ऐं आउं कंहिं बिरादरी जी ॻाल्हि नथो कयां, जीअं असां ज़रदारियुनि जी पूरी ज़ात खे माण्हू गार ॾींदा आहिनि, किथे को घरां कावड़जी वञे उनजो ॾोह बि ज़रदारी ते हणी छॾींदा आहिनि, त असां बि इहो ई मथो हणंदा आहियूं त बाबा पंज ई आङुरियूं बराबरि कोन्हनि, पंज ई आङुरियूं बराबरि कोन्हनि। ऐं कंहिं बि सैयद बिरादरी न चयो आहे, पर सैयदनि जे नाले ते आले रसूल जे नाले ते ही जेको ब्लैक मनी गॾु पिया कनि ऐं उन मां वरी दुबई, ऑस्ट्रेलिया, बैंकॉक, थाईलैंड में वञी अयाशियूं कनि था या अमेरिका में अची अयाशियूं कनि था ऐं मुरीद हिननि खे पैसा था ॾियनि त पीर हिननि जे लाइ दुआ कंदो। इन लानती पीरनि खे अलाह करे पंहिंजी बख़्शिश थियनि, ही पंहिंजी क़बर नथा छॾाए सघनि ऐं असांजे माण्हुनि खे चूतियो ठाहे वरी इहो था चवनि हाय घोड़ा तव्हां सैयदनि जी ज़ात जी शान में गुस्ताखी कई। इहा शान आहे, इहा तव्हांजी शान आहे त 10-10 सालनि जूं मासूम न्याणियूं उन्हनि खे कुतनि वांगुरु पटी खाओ तव्हां बग़ैर तो, वरी चओ था तव्हांजी ज़ात जी वॾी शान आहे। मौला अली हुजे हा अॼु, इमाम हुसैन अॼु हुजे हा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु हुजे हा त तव्हां इन अमल ते तव्हांखे छॾे हा, तव्हांखे विच चौक ते बीहारे उम्मतनि खे चवनि हणो हिननि बेग़ैरतनि खे पत्थर। ही लांती आहिनि, ही मुर्दार आहिनि, ही शैतान जा बच्चा आहिनि, असांजी औलाद ई कोन्हे। ऐं तव्हां वरी असांखे इहो धतूरो था पियारियो त हाय घोड़ा असां आले रसूल लख जी लानत आहे तव्हां ते, तव्हां सिंधियुनि जूं नाणियूं पटियो, तव्हां सिंधियुनि जा जेको आहे सो माण्हू मारायो ऐं वरी तव्हां ते जॾहिं ॻाल्हि अचे त तव्हां आले रसूल आहियो, ॿुॾी नथा मरो, तव्हांखे हया शर्म कोन्हे, तव्हां मुंहिंजे नबी जो नालो बग़ैर तो ईअं खणंदो पंहिंजे बचाव जे लाइ। कल्ह हिकिड़ी जेका पीरणी आहे कूड़ी ठग, उहा क़ुर खणी आई आहे, क़ुर खणी चए थी मां असद जी मां आहियां। ऐं असांजा वरी माण्हू सादा वीचारा हाय घोड़ा बीबी क़ुर खयो, बसि लख जी लानत अथव। इहे बीबियूं इहे वॾियूं गुंडियूं अथव जेके बंगलनि में वेही हिननि न्याणियुनि ते ज़ुल्म कनि थियूं। इन्हनि गुंडियुनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसी तव्हां चओ था कानून आहे हिन मुल्क में, रियासत आहे, पुलिस पंहिंजो कमु करे पई। असां शुरू में पुलिस ते तनक़ीद कई, पर हाणे असां हिन पुलिस ते इन जे करे तनक़ीद नथा कयूं त हू पंहिंजो कमु कनि पिया। जॾहिं पुलिस हराम पाई कंदी, पुलिस शाहनि जी वाठागिरी कंदी, विंगार वहंदी, DNA मटाईंदी, नौकरनि खे फासाइण जी कोशिशि कंदी त वरी पुलिस सां बि दवादा मस्क हलंदड़ हूंदो। पर इहो सिंध जे माण्हुनि खे इन ख़ौफ़ में वधीक नथो रखी सघिजे त असां सैयद खे ऊची ज़ात आहियूं, असां को वॾी पोतल आहियूं। तव्हां पाण पंहिंजी ज़ात जी लॼ रखी आहे, तव्हांखे जेका सिंध जे माण्हुनि इज़त ॾिनी, सिंध जे माण्हुनि तव्हांजे सवें नसुलनि खे पालियो, कणकूं ॾिस, कुकड़ियूं ॾिस, ॿकरियूं ॾिस, छेला ॾिस, दरगाहुनि ते चढ़ावा ॾिस। सिंध जी क़ौम त तव्हांखे हर दौर में भतो ॾिनो आहे दुआउनि जे नाले ते, जेकी तव्हांजी पंहिंजी पोड़ी खे दुआ नथी लॻे। ऐं वरी ॻाल्हियूं अहिड़ियूं था कनि त हाय घोड़ा असां सैयदनि जी, हर उहो माण्हू जेको सैयद हूंदे हर क़िस्म जी लानती कम में मुलविस हूंदो, हर उहो माण्हू जेको सैयद हूंदे सिंध जी न्याणियुनि खे ईअं कुतनि वांगुरु पटींदो, उहो लानती आहे, मुर्दार आहे। उन सैयद जी न इज़त हिन जहान में असां कंदासीं, न ई अॻे जहान में हुनजी इज़त थींदी। हू अॻे जहान में बि अबू जहल सां गॾु उथंदो। बाक़ी असांखे तव्हां चुतियो हाणे न ॾिसंदासीं असां तव्हां शाहनि खां पीरनि खां, इहे कुता तव्हां पालिया आहिनि भले पिया भौंकनि असांजे पोयां, जे अचूं त भले असांखे गोलियूं हणी वञिजो।
इमाम हुसैन भी तो करबला में हक़ ते शहीद थियो न, या इमाम हुसैन पंहिंजा माइट बचाईंदे शहीद थियो। इमाम हुसैन त नाने जो दीन, ही आहे नाने जो दीन, ही आहे जेको तव्हां उन्हनि जे नाले ते खाओ था बग़ैर तो कमीणो, ही आहे उहो नाने जो दीन। त 10 सालनि जी न्याणी खे तव्हां पटे खाओ, ॿियूं न्याणियूं परायूं जेके आहिनि हवेलियुनि में रेप करे उन्हनि खे उते ई पूरे छॾियो, ही आहे हुज़ूर पाक जो दीन। जंहिंजे तव्हां चंग मुड़सी करे चङा मुड़सी पटका ॿधी चओ था हाय घोड़ा असां आले रसूल, लख जी लानत अथव। आले रसूल जा इहे कम आहिनि? आले रसूल ईअं सोचे सघे थी? आले रसूल हिकिड़े कुते खे तकलीफ़ नथी ॾे, आले रसूल हिकिड़ी कीवड़ी खे तकलीफ़ नथी ॾे, आले रसूल हिकिड़े जानवर खे तकलीफ़ नथी ॾे। तव्हां हिते इंसाननि जूं ज़िंदगियूं अज़ाब करे छॾियूं आहिनि ऐं चओ था आले रसूल आहियूं, ॿुॾी नथा मरो बग़ैर तो। ऐं इंशाअल्लाह ताला हिन केस में ही हिकिड़ो केस नथो, इन्हनि हवेलियुनि मां ॾिसो घणनि न्याणियुनि जा बग़ैर कफ़न जे लाश निकिरनि था। तव्हां इन्हनि हवेलियुनि खे खोटरायो, तव्हां इन्हनि जी फॉरेंसिक कयो, सॉइल टेस्टिंग करायो। जे तव्हांखे ह्यूमन बॉडीज़ हिते न मिलनि त आऊं वॾे चैलेंज सां चवां थो असां को इल इन्फॉर्म न आहियूं, असांखे ख़बर कोन्हे। बाक़ी साईं बसि पीर 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 पीरी बीरी हाणे न हलंदी। पंहिंजो कमायो पंहिंजो खाओ, घणई सिंधी क़ौम खे लुटियो अथव, घणो सिंधी क़ौम खे फुरियो अथव। हाणे पंहिंजो कमाओ पंहिंजो खाओ, सिंधी तव्हांखे कणिक कोन पुॼाईंदा। तव्हां सिंधियुनि जो दाणो खाए, सिंधियुनि जो नीमक खाए ऐं वरी उन्हनि जी न्याणियूं पटियो था नीमक हरामो बग़ैर तो, वरी चओ था त असां ते ॻाल्हायो था। तव्हांखे त असां कुते वांगुरु गेले गेले मारण जी असांजी दिलि थी चए, पर इंसानियत अॼु बि आहे, कानून जे करे असां चुप कयो वेठा आहियूं। ऐं वरी हिननि जा वाठा जेके उते सरगर्म थी विया आहिनि पीरनि खे बचाइण जे लाइ, तव्हांजो पीउ बि न बचाए सघंदो जेकॾहिं कानून पंहिंजो कमु सही नमूने सां कयो त। कंहिंखे कुझु चवण जी ज़रूरत कोन पवंदी। बाक़ी रोज़ रोज़ इहो, ऐं मां बिलावल भुट्टो खे चवंदुसि त हाणे इन्हनि पीरनि खे तव्हांखे टिकट न आहे ॾियणी, तव्हां ख़ामोश आहियो। मां सम्झां थो तव्हां छो ख़ामोश आहियो, तव्हांखे वोटनि जी लालच आहे। न्याणी कंहिंजी मरी वई तव्हां चुप आहियो, पूरी पीपी चुप आहे छो? तव्हां इहे तव्हांजा MN MP आहिनि न, इन्हनि खे तव्हां ई टिकटूं ॾेई चङो मुड़ुसु मुंहुं बीह करे क़ौम जी ॻिची में हयो आहे न। हाणे तव्हां पकड़ियो न हिननि खे ॻिची खां, त ही छा पिया कनि? हिननि जे पीउ जो राज आहे। ऐं वरी ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा हाय घोड़ा असां वॾा इमामनि जी औलाद, लख जी लानत। अहिड़ा हुया असांजा इमाम? असांजा इमाम अहिड़ा हुया जिन जे लाइ असां सिर ॾियण जे लाइ जेको आहे सो देरि न कंदासीं। बाक़ी तव्हां कुचड़नि जे लाइ असां सिर ॾींदासीं, तव्हां कुचड़नि जी असां इज़त कंदासीं। ऐं पोइ वरी ॿिया शहीद, अड़े बग़ैर तो मज़म्मत कयो न, असांजी बिरादरी खे ॻाल्हाए छॾियो, असांजी बिरादरी खे ॻाल्हाए छॾियो। हा साईं, तव्हां इब्लीस जी आला नसल मां आहियो, तव्हांजी बिरादरी खे ॻाल्हायो आहे, ॿुॾी नथा मरो। ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको सुहेल शाह वारो केस आहे इहो बि तमामु घणो इम्पोर्टेंट आहे। ऐं इहो असद शाह खां बि वधीक भवाइतो केस आहे, छाकाणि त हुन न्याणी जो लाश हुनजे वारसनि खे न मिलियो। ऐं अॼु बि दुआ कंदुसि अलाह करे इहे ख़बरूं ग़लति हुजनि हुन न्याणी जे मारिजण जूं, अलाह करे हू ज़िंदा हुजे अची बयानु ॾे। ऐं सिर्फ़ु जेके मायूं पंहिंजो बाज़ियाब थियूं आहिनि नौकिरियाणियूं या जेके वीचारियूं उते कमु कंदियूं हुयूं, छा उन्हनि जे अगवा ऐं हब्ज़ बेजा में रखी या फोर्स्ड लेबर जो केस हिननि पीरनि ते न ठहंदो? इहो केस छो न पियो ठहे? सिर्फ़ु असद शाह जो केस थियो ऐं हाणे तव्हां बाज़ियाब कराए छॾियूं, ॻाल्हि ख़तमु। छा पुलिस उन ते को केस दाख़िल कयो आहे? जेके ॿियूं मायूं बाज़ियाब थियूं आहिनि उन्हनि जो केस तव्हां छो न दाख़िल कयो आहे? हिकिड़ो केस कोन्हे, इन ई हवेली मां तव्हांखे 101 केस मिलंदा। अॼु लिखी वठो, जेकॾहिं जावेद जिसकाणी साहब, जेकॾहिं रोयल खोसो साहब सचाई ईमानदारी सां कमु कंदा, न सिर्फ़ु तारीख़ में रक़म थींदा, पर सिंध जी हिकु वॾे गटर मां जान छुटंदी, जेके असां ही पीरी मुरीदी जो गटर चऊं था। पीर कामिल उन्हनि जा ॿूथी परे खां पधरा, हिननि ते 24 कलाक लानत पई वसे। शिकलूं ॾिठियूं अथव हिननि जूं? किथां शिकल में को नूर नज़र अचे थो? कल्ह जीअं बीबी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, हुन माई जा तव्हां दाबा ॾिठा? जेके साहिब, जेका माई साहिबनि खे दाबा थी ॾे, हथ में क़ुर खयो वेठी आहे, उहा पंहिंजी नौकरनि सां कहिड़ो असरु कंदी हूंदी? ऐं पोइ वरी असांखे था चवनि हाय घोड़ा तव्हां, अड़े बाबा असांखे न खपो तव्हां अहिड़ा सैयद, अहिड़ा आले रसूल असांखे न खपनि जेके असांजे लाइ गार हुजनि ऐं पंहिंजी बिरादरी जे लाइ गार हुजनि। असां उम्मती शर्मिंदा आहियूं तव्हांजे करतूतनि खां। तव्हांखे हया शर्म कोन्हे? भई हाय घोड़ा असांजा सैयद। इन करे पुलिस खे पंहिंजो कमु करणु ॾियो। ऐं पुलिस खे बि आउं इहो चवंदुसि त तव्हां ते जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो प्रेशर हुजे त असांखे ॿुधायो। असां पूरी सोशल मीडिया ते उन्हनि प्रेशर विझंदड़नि खे ज़लील करे रखंदासीं। मता सम्झनि त सिंध जेका छॾे ॾिनी, जेके सिंध में माण्हू वेठा आहिनि उहे त वीचारा महफ़ूज़ न आहिनि, असां त वेठा आहियूं न ॿाहिरि, असांखे त ही पुॼी कोन था सघनि, त असां ॻाल्हाईंदासीं, असां छॾींदासीं थोरे हिननि खे। बाक़ी साईं सैयद आहियूं, ही आहियूं, हू आहियूं, बसि आउं छा चवां, लानत ई विझी सघां थो। जेकॾहिं इहा आले रसूल अहिड़ी आहे जेका नंढियूं
न्याणियूं थी पटे खाए कुतनि वांगुरु, पोइ त लानत तव्हांजे सैयद हुजण ते, लानत तव्हांखे पंहिंजी निस्बत रसूल पाक सां ॾेखारण ते। किथे रहमत लिल आलमीन, किथे ई भेण जेको आहे सो इब्नुल जाहिलीन। ऐं पोइ वरी ॻाल्हि था कनि त असांखे तव्हां घटि वधि था ॻाल्हायो।